पर छो बाबा साईं छो उन्हनि मुंहिंजो भाउ मारियो आहे। मां माठ करे कोन वेंदुसि। पर छो बाबा साईं छो उन्हनि मुंहिंजो भाउ मारियो आहे। मां माठ करे कोन वेंदुसि। ॿुधाए कीअं पता थींदो आहे? ॿुधाए बताल कीअं थींदो आहे? ताल कीअं थींदो आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 259 ऐं 260 क़िस्त में छा रबन पंहिंजे भाउ राणे जो पलांद वठी सघंदो या रबन खे कमीनो कमाल ख़ान कंहिं शैतानी चाल में फासाए उन जे मथां गोलियूं हलाए छॾींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258 क़िस्त में जॾहिं रबन जज़्बात में पंहिंजी भेण पठाणीअ खे आज़ादु करण लाइ कमाल ख़ान जी तरफ़ वेंदो आहे, जॾहिं त रबन खे को कमाल ख़ान जो हथरादू माण्हू ई रबन खे ॾसींदो आहे त पठाणीअ खे कमाल ख़ान फिलाणी जाइ ते क़ैद रखियो वेठो आहे। रबन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदो आहे त जज़्बात में फ़ैसिलो वठंदो आहे ऐं सिधो अकेलो ई कमीने कमाल ख़ान जी उन जाइ ते पुॼी वेंदो आहे जिथे कमाल ख़ान जा 4 माण्हू करम वारा भी मौजूद हूंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान उठ भी मौजूद हूंदो आहे। रबन जे मथां ही 5 माण्हू गोलियूं वसाईंदा आहिनि ऐं रबन वीचारो मौत जे मुंहं में हलियो वेंदो आहे। पर वॾी ख़ुशकिस्मती हूंदी आहे मीरा जी जो रबन मौत जे मुंहं मां बची त वेंदो आहे, पर अलाए केतिरा ॾींहं हस्पताल में हूंदो। हुन खां पोइ छा रईस गफ़ार ख़ान या कंहिं सरदार ख़ान नाले शख़्स वटि पंहिंजे भाउ राणे जो फ़ैसिलो रखाईंदो या कमाल ख़ान खां पलांद कंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258, 59 ऐं 260 एपिसोड में छा थियण वारो आहे? नाज़रीन, अवां मुंहिंजी वीडियो सां गॾु रहंदा। मां अव्हांखे कंप्लीट स्टोरी ॿुधाइण वारो आहियां 260 एपिसोड ताईं। ज़हर ज़िंदगी ड्रामो छा बंदि थियण वारो आहे? बिल्कुलु ई न। ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 क़िस्तुनि ताईं हलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे जेके परस्तार आहिनि उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशि ख़बरी आहे जो पूरी सिंध जो फेमस ड्रामो, पूरी सिंध खे पसंदि ईंदड़ ड्रामो, ना सिर्फ़ु सिंध खे पर सिंधी ॿोली जिथे बि ॻाल्हाई वेंदी आहे, ॾेह तोणे परॾेह में जिथे बि ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे सिंधी, हर माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे जो परस्तार नज़र अचे पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे कमीनो कमाल ख़ान पंहिंजी चाल हलाए करे अकेलो घुराए उते हुन जे मथां गोलियूं हलाए पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन पंहिंजे भाउ राणे जो इंसाफ़ कमाल ख़ान खां वठंदो, हिसाब बराबरि कंदो? छा कमाल ख़ान खां पंहिंजी मीरा जे ज़ुल्मनि जो बि हिसाब बराबरि कंदो या ईअं ई ज़ख़्मी थी करे ज़ख़्मी खां पोइ ठीकु थियण खां पोइ जॾहिं रईस गफ़ार ख़ान वटि ईंदो ऐं छा रईस गफ़ार ख़ान वटि फ़ैसिले जी तारीख़ वठंदो, फ़ैसिले रखाइण जी सलाह सोचींदो, या वरी कमाल ख़ान खां पंहिंजे मथां गोलियूं हलाइण वारे खून जे ॾोह में, या रबन जे भाउ राणे जे क़तल थियण जे ॾोह में, या वरी मीरा जे ज़ुल्मनि जे ॾोह में कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258, 259, 260 क़िस्त तमामु ज़बरदस्त 4 एपिसोड आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एक्शन 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 सिर्फ़ु एक्शन ई अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो हिन वक़्तु तमामु घणो फास्ट टेम्पो में हले पियो। फिल्मी स्टाइल सां ज़हर ज़िंदगी ड्रामो हली रहियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन पंहिंजे भाउ राणे जे क़तल जे ॾोह में कमाल ख़ान खे मौत जी निंड सुम्हारे सघंदो या न? दोस्तों, जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में कमाल ख़ान जा हथरादू माण्हू, कमाल ख़ान जो हिकु अहिड़ो माण्हू जेको रबन सुञाणींदो ई कोन्हे, रबन खे वञी उहो माण्हू ॿुधाईंदो त तुंहिंजी भेण पठाणीअ खे कमाल ख़ान फिलाणे जाइ ते क़ैद रखियो आहे, जेतिरो थी सघे उते पुॼी करे पंहिंजी भेण पठाणीअ खे आज़ादु कराए। छो त मां जॾहिं बि हुन जाइ खां गुज़रंदो आहियां त कमाल ख़ान ऐं तुंहिंजी भेण पठाणीअ जो आवाज़ु हूंदो आहे ऐं पठाणी जूं रड़ियूं हूंदियूं आहिनि, उन जे मथां ज़ुल्म तशदुद कंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जॾहिं उन शख़्स जा इहे अल्फाज़ ॿुधे थो त ओड़ी वक़्तु ई फ़ौरन बंदूक हथ में खणी
बिना सलाह सोचे सम्झे उन जाइ ते पुॼी थो वञे जंहिं जाइ ते करम वारा 4 माण्हू चारों तरफ़ मोर्चा संभाली वेठा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान उठ बि मौजूदु आहे। कमाल ख़ान ते जीअं रबन जी नज़र पवे थी, रबन कमाल ख़ान सां ॻाल्हाइणु शुरू करे थो ऐं पंहिंजी भेण पठाणी खे आज़ादु कराइण जी दावा करे थो। अहिड़ी वक़्तु ई कमाल ख़ान खिले पियो ऐं कमाल ख़ान रबन खे चए पियो त थोरो पोयां ॾिस। जॾहिं पोयां ॾिसे थो त उते करम वारा 4 माण्हू मौजूदु आहिनि, ओठे जहिड़ो शैतान उठ बि मौजूदु आहे। जॾहिं उहे 5 माण्हू रबन जे मथां पंहिंजी बंदूक जूं सभई गोलियूं वाहे था कढनि, रबन सुल्तान ड्राही वारे स्टाइल सां मरे थो ऐं उनखां पोइ जॾहिं रबन जो लाश खणी कंहिं जाइ ते उछलाइनि था, हुतां के अणॼातल माण्हू अणसुञातल माण्हू हिकु अहिड़ा ईमान वारा जंहिं में वारिस बि शामिलु आहे। वारिस ख़ान जो हुतां गुज़र थिए थो ऐं वारिस ख़ान रबन जे लाश खे खणाए वञे थो हॉस्पिटल, छो त रबन जे में मौजूदु थोरो घणो साह बि वारिस ख़ान खे महसूसु थिए थो। वारिस हिकु बहितरीनु हीरो जो किरदारु आहे। राणे खे आउट करण खां पोइ डायरेक्टर ऐं राइटर वारिस जो किरदारु इन कयो आहे। वारिस जे किरदार में तमामु ज़बरदस्त जानदार किरदारु आहे ऐं एजाज़ कोलाची तमामु सीनियर मोस्ट सीनियर अदाकार आहे। एजाज़ कोलाची जंहिं दौर जो अदाकार आहे, उन दौर जा त नोट बि पाकिस्तान में बंदि थी विया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में एजाज़ कोलाची वारिस जे किरदारु करण में पूरी सिंध में मशहूरु थियो आहे, पर माण्हुनि खे इहा ख़बर नाहे त वारिस जो किरदारु कंदड़ एजाज़ कोलाची छा वाक़ई पुराणो अदाकार आहे या ज़हर ज़िंदगी ड्रामे में अचण सां ई तमामु घणो फेमस थी वियो आहे। मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त वारिस जो किरदारु कंदड़ एजाज़ कोलाची उन दौर जो अदाकार आहे जंहिं दौर जा नोट बि पूरे पाकिस्तान में बंदि थी चुका आहिनि। तमामु घणो पुराणो 5 रुपयनि वारो नोट, जीअं जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त उनखां बि पुराणो रुपए 2 रुपयनि वारे नोट जे दौर जो ई अदाकार आहे। KTN सिंध TV ते तमामु वॾा ड्रामा कया, पर उन वक़्तु ही मशहूरु न थियो, फेमस न थियो, छो त उहो पब्लिकली डिमांड वारो ड्रामो न हो। ज़हर ज़िंदगी ड्रामो पब्लिकली डिमांड वारो आहे, जीअं पत्थर दुनिया हुयो, वकोड़ियल वजूद हुयो, दर्दनि जो दरिया हुयो, ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो फेमस आहे। इन करे वारिस जे किरदारु करण खां पोइ एजाज़ कोलाची खे पूरी सिंध में वारिस जे किरदार सां सुञातो वेंदो आहे, पर खोड़ माण्हू इहो सोचींदा आहिनि त ही ड्रामे में अदाकार नओं आहे, पर तमामु भली अदाकारी करे पियो। अदाकारी भली करे पियो, पर ही तमामु पुराणो अदाकार आहे। दोस्तो, हलूं था पंहिंजे रबन पंहिंजे भाउ राणे जो पलांद कमाल ख़ान खां वठंदो या न। ज़हर ज़िंदगी ड्रामे में राणे तमामु ज़बरदस्त अदाकारी कई। राणे जो किरदारु कंदड़ अज़ीज़ कंबरानी दादू शहर सां तालुक़ु रखे पियो। दादूअ जो बहितरीनु राइटर, बहितरीनु डायरेक्टर ऐं बहितरीनु अदाकार अज़ीज़ कंबरानी, जॾहिं त उनखां सीनियर हिकु मोस्ट सीनियर अदाकार सैयद मुनव्वर अली शाह उहो वफ़ात करे चुको आहे। पर अज़ीज़ कंबरानी खे तकरार ड्रामे मां बि कढियो वियो, छो तकरार ड्रामे में अज़ीज़ कंबरानी जो वज़ीर नाले सां किरदारु हुयो ऐं हिन ड्रामे में राणे जो किरदारु अदा करे पियो। आख़िर अज़ीज़ कंबरानी एॾी भली अदाकारी करण वारो अदाकार छो ॿिन्ही ड्रामनि मां कढियो वियो आहे, इहो बि मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। अज़ीज़ कंबरानी जो हिकु पंहिंजी डायरेक्शन में ड्रामो ठही रहियो आहे, जंहिंजो राइटर आहे नूर ज़हूर। मोहब्बतुनि जो माग सोप सीरियल आहे, सिंधी सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग, जेको सिंध TV ते ऑन एयर थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो राइटर नूर ज़हूर, तकरार जो ड्रामे जो राइटर बि नूर ज़हूर ऐं मोहब्बतुनि जो माग ड्रामे जो राइटर बि नूर ज़हूर आहे। इन करे अज़ीज़ कंबरानी जे मथां तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं अची वियूं डायरेक्शन जे हवाले सां। इन करे अज़ीज़ कंबरानी जेको आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे मां आउट थी वियो, तकरार ड्रामे मां बि पंहिंजो वाइंड अप करायो, जीअं त पंहिंजे ड्रामे खे टाइम ॾेई सघे ऐं पंहिंजे ड्रामे खे तमामु घणो प्रोमोट कराइण जे लाइ तमामु घणी महिनत जी ज़रूरत पवंदी आहे। इन करे हू महिनतुनि में लॻियलु आहे, लोकेशननि जे हवाले सां, डायरेक्शन जे हवाले सां ऐं सिलेक्शन जे हवाले सां। सो इन करे अज़ीज़ कंबरानी ॿिन्हिनि ड्रामनि मां आउट थी वियो, छो त अज़ीज़ कंबरानी जो पंहिंजो ड्रामो मोहब्बतुनि जो बाग़ तमामु ज़बरदस्त कास्ट सां अचण वारो आहे। दोस्तो, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जंहिंजी 8हीं एपिसोड हलंदी असांजी HD TV ते, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। जंहिं ड्रामे में अव्हांजा मनपसंद अदाकार बि शामिल आहिनि। आज़म मेंगल, अब्बास गुल, S भट्टी, अकबर उत्तरादी, सजाद समो, आशिक नवाज़, महबूब शेख, मोहब कुरैशी, उस्ताद गुल मुनीर गुल, उस्ताद अहमद अली दायो, ज़ाकिर खोसो, यार मोहम्मद बूअड़, इरशाद भट्टी, S भट्टी ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि।
जंहिंमें नदीम चांडियो आहे, रफ़ीक जान लेगारी आहे, ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि, महबूब शेख आहे, तमामु भला भला आर्टिस्ट हिन ड्रामे में आहिनि। ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV ते हलंदो आहे छंछरु ऐं आचर वारे ॾींहुं। ॾिसणु न विसारींदा, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 8हीं एपिसोड हलंदी छंछर जे ॾींहुं शाम 7 बजे सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तो जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त काइंडली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस घटि कोन्ह थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। जेकॾहिं अव्हां पंहिंजो चैनल मोनिटाइज़ कराइणु चाहियो पिया, जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया त यूट्यूब ते असांजो पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल हुजे जंहिं ते असां बि जेको आहे त वीडियो अपलोड कयूं, असां बि यूट्यूब जे प्लेटफॉर्म खां पैसा कमायूं, त पोइ देरि न कयो, हींअर ई तव्हांखे मोनिटाइज़ेशन जी सुठी सहूलियत असां ॾींदासूं। जेकॾहिं अव्हांखे चैनल मोनिटाइज़ कराइणो आहे, जेकॾहिं अव्हां हिकु सुठा यूट्यूबर आहियो, तव्हां यूट्यूब जो चैनल बाआसानी हलाए सघंदा, त पोइ 4000 घंटा ऐं 1000 सब्सक्राइबर तव्हांखे पूरा असां करे ॾींदासीं। छो त मुंहिंजो हिकिड़ो प्यारो पिनी दोस्त आहे, नजमुद्दीन नालो आहे जंहिंजो। अव्हां हिन वीडियो जे कमेंट में पंहिंजो नंबर मोकिलींदा, जेको नंबर मां उन ॾे फॉरवर्ड कंदुसि ऐं उहो तव्हांखे पंहिंजो वॉच टाइम ऐं सब्सक्राइबर पूरा करे ॾींदो। दोस्तो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 एपिसोड ताईं हलंदो। हीउ ड्रामो बंदि थियण वारो न आहे हिन ड्रामे में, छो त आज़म मेंगल रबन जो किरदारु अदा करे पियो। रबन खे जेकॾहिं ज़ख़्मी हालत में ॾेखारियो वियो आहे, इन जो मतिलबु इहो ई थिए थो जो ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे फ़ैसिले ॾांहुं वेंदो। फ़ैसिले खां पोइ ईअं कुझु एपिसोड हलंदा ईअं ई 300 एपिसोड हीउ ड्रामो पूरो कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ज़बरदस्त ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पर छो बाबा साईं छो उन्हनि मुंहिंजो भाउ मारियो आहे, मां माठ करे कोन वेंदुसि। पर छो बाबा साईं छो उन्हनि मुंहिंजो भाउ मारियो आहे, मां माठ करे कोन वेंदुसि। ॿुधाए कीअं बता ॾींदा, ॿुधाए बता कीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 259 ऐं 260 किस्त में छा रबन पंहिंजे भाउ राणे जो प्लांट वठी सघंदो, या रबन खे कमीनो कमाल ख़ान कंहिं शैतानी चाल में फासाए उन जे मथां गोलियूं हलाए छॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258 किस्त में जॾहिं रबन जज़्बात में पंहिंजी भेण पठाणीअ खे आज़ाद कराइण लाइ कमाल ख़ान जी तरफ़ वेंदो आहे, जॾहिं त रबन खे को कमाल ख़ान जो हथरादू माण्हू ई रबन खे ॾसींदो आहे त पठाणीअ खे कमाल ख़ान फिलाणी जाइ ते क़ैद रखी वेठो आहे। रबन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदो आहे त जज़्बात में फ़ैसिलो वठंदो आहे ऐं सिधो अकेलो ई कमीने कमाल ख़ान जी उन जाइ ते पुॼी वेंदो आहे, जिथे कमाल ख़ान जा 4 माण्हू करम वारा भी मौजूद हूंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान उठ भी मौजूद हूंदो आहे। रबन जे मथां ही 5 माण्हू गोलियूं वसाईंदा आहिनि ऐं रबन वीचारो मौत जे मुंहं में हलियो वेंदो आहे। पर वॾी ख़ुशकिस्मती हूंदी आहे मीरा जी, जो मीरा जो रबन मौत जे मुंहं मां बची त वेंदो आहे, पर अलाए केतिरा ॾींहं हस्पताल में हूंदो। हुन खां पोइ छा रईस गफ़ार ख़ान या कंहिं सरदार ख़ान नाले शख़्स वटि पंहिंजे भाउ राणे जो फ़ैसिलो रखाईंदो या कमाल ख़ान खां पलांद कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258, 59 ऐं 260 एपिसोड में छा थियण वारो आहे नाज़रीन, अव्हां मुंहिंजी वीडियो सां गॾु रहंदा। मां अव्हांखे कंप्लीट स्टोरी ॿुधाइण वारो आहियां 260 एपिसोड ताईं। ज़हर ज़िंदगी ड्रामो छा बंदि थियण वारो आहे? बिल्कुलु ई न। ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 किस्तुनि ताईं हलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे जेके परस्तार आहिनि उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशि ख़बरी आहे जो पूरी सिंध जो फेमस ड्रामो, पूरी सिंध खे पसंदि ईंदड़ ड्रामो, न सिर्फ़ु सिंध खे पर सिंधी ॿोली जिथे बि ॻाल्हाई वेंदी आहे, ॾे तोणे परॾेह में जिथे बि ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे सिंधी, हर माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे जो परस्तार नज़र अचे पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे
कमीनो कमाल खान पंहिंजी चाल हलाए करे अकेलो घुराए उते हुन जे मथां गोलियूं हलाए पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन पंहिंजे भाउ राणे जो इंसाफ़ कमाल खान खां वठंदो, हिसाब बराबरि कंदो? छा कमाल खान खां पंहिंजी मीरा जे ज़ुल्मनि जो बि हिसाब बराबरि कंदो, या ईअं ई ज़ख़्मी थी करे ज़ख़्मी खां पोइ ठीकु थियण खां पोइ जॾहिं रईस गफ़ार खान वटि ईंदो ऐं छा रईस गफ़ार खान वटि फ़ैसिले जी तारीख़ वठंदो, फ़ैसिले रखाइण जी सलाह सोचींदो, या वरी कमाल खान खां पंहिंजे मथां गोलियूं हलाइण वारे खून जे ॾोह में, या रबन जे भाउ राणे जे क़त्ल थियण जे ॾोह में, या वरी मीरा जे ज़ुल्मनि जे ॾोह में कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258, 259, 260 किस्त तमामु ज़बरदस्त 4 एपिसोड आहिनि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ एक्शन एक्शन एक्शन, सिर्फ़ एक्शन ई अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो हिन वक़्तु तमामु घणो फास्ट टेम्पो में हले पियो, फिल्मी स्टाइल सां ज़हर ज़िंदगी ड्रामो हली रहियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन पंहिंजे भाउ राणे जे क़त्ल जे ॾोह में कमाल खान खे मौत जी निंड सुम्हारे सघंदो या न? दोस्तो, जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में कमाल खान जा हथरादू माण्हू, कमाल खान जो हिकु अहिड़ो माण्हू जेको रबन सुञाणींदो ई कोन्हे, रबन खे वञी उहो माण्हू ॿुधाईंदो त तुंहिंजी भेण पठाणीअ खे कमाल खान फिलाणे जाइ ते क़ैद रखियो आहे, जेतिरो थी सघे उते पुॼी करे पंहिंजी भेण पठाणी खे आज़ादु कराए, छो त मां जॾहिं बि हुन जाइ खां गुज़रंदो आहियां त कमाल खान ऐं तुंहिंजी भेण पठाणीअ जो आवाज़ु हूंदो आहे ऐं पठाणी जूं रड़ियूं हूंदियूं आहिनि, उन जे मथां ज़ुल्म तशदुद कंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जॾहिं उन शख़्स जा इहे अल्फाज़ ॿुधे थो त ओड़ी वक़्तु ई फ़ौरन बंदूक हथ में खणी बिना सलाह सोचे सम्झे उन जाइ ते पुॼी थो वञे, जंहिं जाइ ते करम वारा 4 माण्हू चारों तरफ़ मोर्चा संभाली वेठा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान उठ बि मौजूदु आहे। कमाल खान ते जीअं रबन जी नज़र पवे थी, रबन कमाल खान सां ॻाल्हाइणु शुरू करे थो ऐं पंहिंजी भेण पठाणी खे आज़ादु कराइण जी दावा करे थो। अहिड़ी वक़्तु ई कमाल खान खिले पियो ऐं कमाल खान रबन खे चए पियो त थोरो पोयां ॾिस। जॾहिं पोयां ॾिसे थो त उते करम वारा 4 माण्हू मौजूदु आहिनि, ओठे जहिड़ो शैतान उठ बि मौजूदु आहे। जॾहिं उहे 5 माण्हू रबन जे मथां पंहिंजी बंदूक जूं सभई गोलियूं वहाए था कढनि, रबन सुल्तान ड्राई वारे स्टाइल सां मरे थो ऐं उन खां पोइ जॾहिं रबन जो लाश खणी कंहिं जाइ ते उछलाइनि था, हुतां के अणॼातल माण्हू, अणसुञातल माण्हू, हिकु अहिड़ा ईमान वारा जंहिं में वारिस बि शामिल आहे, वारिस खान जो हुतां गुज़र थिए थो ऐं वारिस खान रबन जे लाश खे खणाए वञे थो हॉस्पिटल, छो त रबन जे में मौजूदु थोरो घणो साह बि वारिस खान खे महसूसु थिए थो। वारिस हिकु बहितरीन हीरो जो किरदारु आहे। राणे खे आउट करण खां पोइ डायरेक्टर ऐं राइटर वारिस जो किरदारु इन कयो आहे। वारिस जे किरदार में तमामु ज़बरदस्त जानदार किरदारु आहे ऐं एजाज़ कोलाची तमामु सीनियर मोस्ट सीनियर अदाकार आहे। एजाज़ कोलाची जंहिं दौर जो अदाकार आहे, उन दौर जा त नोट बि पाकिस्तान में बंदि थी विया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में एजाज़ कोलाची वारिस जे किरदारु करण में पूरी सिंध में मशहूरु थियो आहे, पर माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त वारिस जो किरदारु कंदड़ एजाज़ कोलाची छा वाकई पुराणो अदाकार आहे या ज़हर ज़िंदगी ड्रामे में अचण सां ई तमामु घणो फेमस थी वियो आहे। मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त वारिस जो किरदारु कंदड़ एजाज़ कोलाची उन्ही दौर जो अदाकार आहे जंहिं दौर जा नोट बि पूरे पाकिस्तान में बंदि थी चुका आहिनि। तमामु घणो पुराणो 5 रुपयनि वारो नोट, जीअं जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त उनखां बि पुराणो रुपए 2 रुपयनि वारे नोट जे दौर जो ही अदाकार आहे। KTN सिंध TV ते तमामु वॾा ड्रामा कया, पर उन वक़्तु ही मशहूरु न थियो, फेमस न थियो, छो त उहो पब्लिकली डिमांड वारो ड्रामो न हो। ज़हर ज़िंदगी ड्रामो पब्लिकली डिमांड वारो आहे, जीअं पत्थर दुनिया हुयो, वकोड़ियल वजूद हुयो, दर्दनि जो दरिया हुयो, ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो फेमस आहे। इन करे वारिस जे किरदारु करण खां पोइ एजाज़ कोलाची खे पूरी सिंध में वारिस जे किरदार सां सुञातो वेंदो आहे, पर खोड़ माण्हू इहो सोचींदा आहिनि त ही ड्रामे में अदाकार नओं आहे, पर तमामु भली अदाकारी करे पियो। अदाकारी भली करे पियो, पर ही तमामु पुराणो अदाकार आहे। दोस्तो, हलूं था पंहिंजे रबन पंहिंजे भाउ राणे जो प्लान कमाल खान खां वठंदो या न?
ज़हर ज़िंदगी ड्रामे में राणे तमामु ज़बरदस्त अदाकारी कई। राणे जो किरदारु कंदड़ अज़ीज़ कंबराणी दादू शहर सां तालुक़ रखे पियो। दादूअ जो बहितरीन राइटर, बहितरीन डायरेक्टर ऐं बहितरीन अदाकार अज़ीज़ कंबराणी, जॾहिं त उनखां सीनियर हिकु मोस्ट सीनियर अदाकार सैयद मुनोर अली शाह उहो वफ़ात करे चुको आहे। पर अज़ीज़ कंबराणी खे तकरार ड्रामे मां बि कढियो वियो, छो तकरार ड्रामे में अज़ीज़ कंबराणी जो वज़ीर नाले सां किरदारु हुयो ऐं हिन ड्रामे में राणे जो किरदारु अदा करे पियो। आख़िर अज़ीज़ कंबराणी एॾी भली अदाकारी करण वारो अदाकार छो ॿिन्ही ड्रामनि मां कढियो वियो आहे, इहो बि मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। अज़ीज़ कंबराणी जो हिकु पंहिंजी डायरेक्शन में ड्रामो ठही रहियो आहे जंहिंजो राइटर आहे नूर ज़हूर। मोहब्बतुनि जो माॻ सोप सीरियल आहे, सिंधी सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ, जेको सिंध टीवी ते ऑन एयर थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो राइटर नूर ज़हूर, तकरार जो ड्रामे जो राइटर बि नूर ज़हूर ऐं मोहब्बतुनि जो माॻ ड्रामे जो राइटर बि नूर ज़हूर आहे। इन करे अज़ीज़ कंबराणी जे मथां तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं अची वियूं डायरेक्शन जे हवाले सां। इन करे अज़ीज़ कंबराणी जेको आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे मां आउट थी वियो, तकरार ड्रामे मां बि पंहिंजो वाइंड अप करायो, जीअं त पंहिंजे ड्रामे खे टाइम ॾेई सघे ऐं पंहिंजे ड्रामे खे तमामु घणो प्रोमोट कराइण जे लाइ तमामु घणी महिनत जी ज़रूरत पवंदी आहे। इन करे हू महिनतुनि में लॻियलु आहे, लोकेशननि जे हवाले सां, डायरेक्शन जे हवाले सां ऐं सिलेक्शन जे हवाले सां। सो इन करे अज़ीज़ कंबराणी ॿिन्हिनि ड्रामनि मां आउट थी वियो, छो त अज़ीज़ कंबराणी जो पंहिंजो ड्रामो मोहब्बतुनि जो बाग़ तमामु ज़बरदस्त कास्ट सां अचण वारो आहे। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जंहिंजी 8हीं एपिसोड हलंदी असांजी HD TV ते, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। जंहिं ड्रामे में अव्हांजा मनपसंद अदाकार बि शामिल आहिनि। आज़म मैंगल, अब्बास गुल, एस भट्टी, अकबर उत्तरादी, सजाद समो, आशिक नवाज़, महबूब शेख, मोहब कुरैशी, उस्ताद गुल मुनीर गुल, उस्ताद अहमद अली दायो, ज़ाकिर खोसो, यार मोहम्मद भूअड़, इरशाद भट्टी, एस भट्टी ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि, जंहिंमें नदीम चांडियो आहे, रफ़ीक जान लेगारी आहे, ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि, महबूब शेख आहे। तमामु भला भला आर्टिस्ट हिन ड्रामे में आहिनि। ऐं इन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV ते हलंदो आहे छंछरु ऐं आचर वारे ॾींहुं। ॾिसण न विसारींदा, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 8हीं एपिसोड हलंदी छंछरु जे ॾींहुं शाम 7 बजे सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तों, जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त काइंडली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। जेकॾहिं अव्हां पंहिंजो चैनल मोनिटाइज़ कराइणु चाहियो पिया, जेकॾहिं अव्हां बि चाहियो पिया त यूट्यूब ते असांजो पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल हुजे जंहिं ते असां बि जेको आहे त वीडियो अपलोड कयूं, असां बि यूट्यूब जे प्लेटफॉर्म खां पैसा कमायूं, त पोइ देरि न कयो, हींअर ई तव्हांखे मोनिटाइज़ेशन जी सुठी सहूलियत असां ॾींदासूं। जेकॾहिं अव्हांखे चैनल मोनिटाइज़ कराइणो आहे, जेकॾहिं अव्हां हिकु सुठा यूट्यूबर आहियो, तव्हां यूट्यूब जो चैनल बाआसानी हलाए सघंदा, त पोइ 4000 घंटा ऐं 1000 सब्सक्राइबर तव्हांखे पूरा असां करे ॾींदासीं। छो त मुंहिंजो हिकिड़ो प्यारो पिनी दोस्त आहे, नजमुद्दीन नालो आहे जंहिंजो। अव्हां हिन का वीडियो जे कमेंट में पंहिंजो नंबर मोकिलींदा, जेको नंबर मां उन ॾे फॉरवर्ड कंदुसि ऐं उहो तव्हांखे पंहिंजो वॉच टाइम ऐं सब्सक्राइबर पूरा करे ॾींदो। दोस्तों, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 एपिसोड ताईं हलंदो। हीउ ड्रामो बंदि थियण वारो न आहे हिन ड्रामे में, छो त आज़म मैंगल रबन जो किरदारु अदा करे पियो। रबन खे जेकॾहिं ज़ख़्मी हालत में ॾेखारियो वियो आहे, इन जो मतिलबु इहो ई थिए थो जो ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे फ़ैसिले ॾांहुं वेंदो। फ़ैसिले खां पोइ ईअं कुझु एपिसोड हलंदा ईअं ई 300 एपिसोड हीउ ड्रामो पूरो कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ज़बरदस्त ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसण न विसारींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ॾींदा। इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।